दरगाह जो ख़ास प्रोग्राम जेको सालियानो थींदो आहे 29 छंछर जुमो ऐं छंछर हे ॿई ॾियारा मीलाद आहे। छंछर जे ॾियारे दिस्तारे फरीद आहे तक़रीबन 60 छोकरा जिन ते सिर ते दिस्तार रखी वेंदी। इन्हनि में के हाफ़िज़नि के आलिम आहिनि। ही अल्लाह जो करम आहे। हाज़ा मिन फज़्ल रब्बी, हे मुठे मिठे मालिक जो करम आहे जो आहे न गुनहगार बेकार हे जेको मदरसो खोलियो आहे 250-300 तलबा आहिनि। अॼु हिन साल छंछर जे ॾियारे 10 बजे 60 छोकरनि जी दिस्तार थींदी जिन में के हाफ़िज़नि के आलिम आहिनि। कोशिशि करे ही आवाज़ परे परे पहुचायो। ईंदा रहो इंशाअल्लाह मालिक जे फज़्ल करम सां महबूबनि जी पाक हुनर सां ख़ुदा कंदो कंहिं शइ जी कमी न हूंदी। अल्लाह अल्लाह मोहब्बत में वक़्तु गुज़री वेंदो। हर को दुआ घुरी घर दुआ घुरो अल्लाह ताला अज असांजी ये महफ़िल क़बूल फरमाए। इज़ा नूदिया लिस्सलाह मिन यौमिल जुम्अति फसअू इला ज़िक्रिल्लाह व ज़रुल बैअ। जॾहिं बांग ॾिनी वञे जुमे जी अल्लाहु अकबर तुंहिंजे कदनि ते हक़ जो सॾु अचे। मिन यौमिल जुम्अति पोइ छा कर फसअू इला ज़िक्रिल्लाह ओॾे डोड़ ओॾे मोट पंहिंजा वापार तिजारतूं धंधा सभु छॾे ओॾे वञ। अल्लाह जो हुकुम आहे त इन ॾियारे जुमे जे ॾियारे अज़ान खां बाद कुझु बि न करिणो आहे ख़ुदा जो ज़िक्र करिणो आहे सलातो सलाम पढ़णी आहे नफ़िल पढ़णा आहिनि दुआ करणी आहे ओड़ा गाना आहिनि हथ मथे खणी मिठे मालिक खे अर्ज़ करणा आहिनि मौला करीम इन महीने जे मुहाबे तुंहिंजा हर नेक अर्ज़ क़बूल चओ आमीन बिजाहे सय्यदुल मुरसलीन फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात। हज़ूर जे फरमान खे हज़ूर जे हुक्म खे हज़ूर जे मौजन खे हज़ूर जे कमालात खे मुनाफ़िक़नि ठुकरायो काफ़िरनि ठुकरायो। मोमिननि सुभान अल्लाह इक़रार तव्हां सभई मोमिन हो तव्हांजा चेहरा ॿुधाइनि था तव्हांजे चेहरनि में अॼु उहो रंग कोन्हे को जीअं को ख़ुशीअ में पंहिंजे मुंहं खे चिमकाए अॼु तव्हांजो मुंहुं इश्क़ नबी में चिमकी रहे। इहो ई त ॿार ॿुधी रहिया हो ॾिसी रहिया हो त काफ़ी दोस्त चङा दरगाहनि जा मालिक हिन वक़्तु मुंहिंजे ख़िलाफ़ छाजे करे हसद न सहण हेतिरा माण्हू छो अदा हिन गुनहगार हिन माण्हू खे न आंदो आहे मिठे मालिक आंदो आहे। मिठे मालिक जी घुर आहे जंहिं अल्लाह तव्हांजी दिलि में इरादो विझी छॾियो ऐं पंहिंजा कम पंहिंजूं ख़्वाहिशूं खे परे करे अल्लाह अल्लाह उनखे पुठी ॾेई हक़ जे ख़ातिर तव्हां सिक में पंहिंजे कदम खे वधायो आहे। अॼु इहो कदम ख़ुदा जी बारगाह में तुंहिंजो क़बूल। सभई हथड़ा मथे खणी दुआ घुरो अल्लाह पाक असांजो महीनो ख़ैर बरकत जो गुज़ारे। हिन महीने जूं बरकतूं फज़िलतूं उनजा सवाब खुदा जी ज़ात पाक हर मोमिन खे अता फरमाए। रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिका। अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन।
आमीन बिजाह सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।